सवाल कयो आहे गुलाम अब्बास नारे जो। उहो त चए त माण्हू क़बर खुटाइण जा पैसा वठनि था, छा इहो जाइज़ आहे या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अफ़ज़ल इहो आहे त क़बर फ्री में खोटणु घुरिजे, पैसा उन ते न वठणु घुरिजनि। पर जेकॾहिं को पैसा वठे थो त जाइज़ आहे, वठी सघे थो, पर उनखे सवाब न मिलंदो। पर जेकॾहिं ॿियो को बि न आहे, हिकिड़ो ई खोटण वारो आहे, त उन सूरत में उन जे मथां क़बर खोटणु वाजिबु आहे। उन सूरत में उनखे पैसा वठण बि जाइज़ न आहिनि। अब्दुल मुख़्तार जे अंदरि आहे त वल अफ़्ज़लु अन युग़स्सलल मय्यितु मज्जानन फ़इन इब्तग़ल गासिलुल अज्र जाज़ इन कान सम्मत गैरुहु व इल्ला ला लितअयीनिही अलैहि वयंबगी अन यकून हुक्मुल हम्माले वल हफ़ारे कज़ालिक। पाण फरमाए थो त मय्यत खे मुफ़्त में गुस्ल ॾियणु इहो अफ़ज़ल अमल आहे। पर जेकॾहिं गुस्ल ॾियण वारो पैसा तलब करे थो त उनखे इजाज़त आहे, पैसा घुरी सघे थो। इहो उन सूरत में मसइलो आहे जॾहिं ॿिया बि गुस्ल ॾियण वारा मौजूदु हुजनि। पर जेकॾहिं ॿियो को बि गुस्ल ॾियण वारो मौजूदु न आहे त उन सूरत में इन शख़्स जे मथां लाज़िम आहे त उहो मय्यत खे गुस्ल ॾिए ऐं वाजिबु हुजण जी सूरत में हुनखे पैसा वठणु यानी उजरत वठणु जाइज़ न आहे। अहिड़ी तरह हुकुम आहे हम्माल यानी मय्यत खे खणी वञण वारे जो, ऐं अहिड़ी तरह हुकुम आहे हफ़ार जो यानी जेको क़बर खोटींदो आहे। हिन बाबति मां मालूम थियो त जेकॾहिं क़बर खोटण वारो पैसा घुरे थो त घुरी सघे थो, उन जे लाइ जाइज़ आहे। पर अफ़ज़ल इहो आहे त मुफ़्त में इहो करे, छाजे करे त इहो सवाब जो कमु आहे। पर जेकॾहिं ॿियो को बि खोटण वारो न आहे त उन सूरत में हिन खे पैसा घुरणु जाइज़ न आहे। हिन जे करे त उन सूरत में हिन खे क़बर खोटणु लाज़िम आहे, वाजिबु आहे, ऐं वाजिब ते इजारो ऐं पैसा वठणु जाइज़ न आहिनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।